जी सतायल इकरा मेमण जे अयूब ॻोठ में पंहिंजे पीउ असलम मेमण जे घर में ख़ुदकशी करण खां पोइ इंसाफ़ लाइ मलिर कोर्ट में पटिशन दाख़िल कंदड़ इकरा जो पोड़ो नाबीन पीउ असलम मेमण काल्ह सुबुह जो केस जी तारीख़ ते मलिर कोर्ट में वञी रहियो त सखर पुलिस केस खंबे गुम करे छॾियो। उन सिलसिले में असलम जे पुट अब्दुल कादिर मेमण ॿुधायो त हू पीउ खे ॻोल्हींदे जॾहिं सोराब ॻोठ थाणे ते फ़रियाद करण विया त हुते मौजूदु SHO अब्दुल रसूल सियाल ॿुधायो त लकी गुलाम शाह थाणे ते जॾहिं तव्हांजो पीउ इकरा खे सावरनि खां वठणु वियो हो तॾहिं हुन उतां चोरी कई हुई। उन केस में सखर पुलिस जो ऑफिसर महबूब खेसि गिरफ़्तार करे वियो आहे। इन सिलसिले में अयूब ॻोठ कराची में मौजूद संदसि घर भातियुनि में सख़्त हिरास पकड़ियल ऐं रोज़ राड़ो मतल आहे। हिननि ॿुधायो त को दाद फ़रियाद न आहे। असांजे मरहूम न्याणी जा बाअसर सावरा केस तां हथ खणण ऐं ख़ामोश थियण जूं धमकियूं जुड़तो केस करे रहिया आहिनि। असांजे चाचनि ऐं पोड़े पीउ खे जान जो ख़तरो आहे। IG पुलिस ADIG कराची समेत इंसान दोस्त धुरियूं वार कनि। ॿी तरफ़ पीपल्स ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन जे अॻुवान एहसान अली खोसो SSP शिकारपुर ऐं SHO सोराब ॻोठ सां राब्तो करे पुलिस जी इन अमल जी सख़्त मज़म्मत कई। इन शिकारपुर में वकीलनि सां ॻाल्हाईंदे बेगुनाह गिरफ़्तार असलम मेमण जी ज़मानत कराइण जूं हिदायतूं कयूं। ॾिसंदा रहो 9 न्यूज़ सिंध। लाइक कयो, सब्सक्राइब कयो।